तव्हांजी ज़िंदगी जी वॾे में वॾी परेशानी इहा आहे त तव्हां पंहिंजा काफ़ी कम अधु में छॾे ॾींदा आहियो। उन बाबति को बि फ़ैसिलो न वठी सघंदा आहियो, जंहिंजे करे उहे तव्हांजा कम अधु में रहिजी वेंदा आहिनि। आउं उन कमनि बाबति अॼु तव्हांखे कुझु टेक्निक्स ॿुधायां। हिकिड़ो वक़्तु तय करे छॾियो, मिंटनि में, कलाकनि में, ॾींहंनि में, त मूंखे ही कम हेतिरे वक़्त में ख़तम करे इहो चैप्टर बंदि करणु। कंहिं बि फ़ैसिले खे वठण लाइ चॉइसिस ऐं ऑप्शंस लिखी छॾियो, उनखे गौर सां पढ़ो। जेके बेस्ट चॉइसिस आहिनि, बेस्ट ऑप्शंस आहिनि, उनजी हिकु शॉर्ट लिस्ट ठाहियो ऐं बक़ाया डिलीट करे छॾियो। उन शॉर्ट लिस्ट खे बि गौर सां पढ़ो त तव्हां वटि कहिड़ी चॉइस आहे, कहिड़ो ऑप्शन आहे जंहिंजा तव्हां वटि वसाइल बि आहिनि ऐं ताक़त बि आहे, उन ते अमल करियो। बाक़ी उहो सभु डिलीट करे छॾियो। अजाई मथी सोच न रखिजो, न त वरी वापसि ज़ीरो ते अची बीह रहंदा। तजुर्बेकार माण्हू सां मशवरो ज़रूरी आहे। जज़्बाती थियण खां गुरेज़ कजो। नुक़सान ऐं फ़ाइदे जो बि हिकु चार्ट ठाहियो। अगरि जे तव्हांखे पोयां वञणो पवे त वधीक नुक़सान न थिए। काफ़ी दफ़ा फ़ैसिलो करे ॾुख बि थींदो आहे ऐं अफ़सोस बि थींदो आहे। इन जो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त असांजो फ़ैसिलो ग़लति हो। इन जो मतिलबु सिर्फ़ु इहो आहे त तव्हां बि जज़्बातनि सां भरियल हिकु इंसान आहियो। तव्हां पंहिंजे मुताबिक़ बहितरीन फ़ैसिलो करे छॾियो, उन ते बीह रहो ऐं महिनत करियो। नतीजो रब पाक ते छॾियो।